बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन पंहिंजो जीवन सफल बणायो पंहिंजो जीवन सफल आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम सारो महीनो सारी संगत आ पंहिंजो पाण मल्हायो सारो महीनो तन मन धन जी सेवा करे जंहिं बाजो वारो वॼायो तन मन धन जी जग में वाजो वारो वॼायो जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो आयो विश्राम धाम जे गुर मंदर में विश्राम धाम जे पंहिंजो सीस निवायो पंहिंजो सिक शरदा सां अची उदासी चार पदार्थ पायो चार पदार्थ आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो आयो पंहिंजो जीवन सफल बणायो पंहिंजो आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो आयो दीनन दयाल थी सदा कृपाल दीनन दयाल थी ओ नंग नंग पाल श्री कृष्ण मुरारी थी मेरे वरदारी आए बांके बिहारी सब चवन बने वारी रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ द्वारका जो नाथ ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी यशोदा जो बाल के चवन नंदलाल आए गायने जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी देवकी जो लाल वसुदेव क्यों कमाल मटे आयो पंहिंजो माल कई लीला जय न्यारी थी
ॾिनो गीता जो ज्ञान सभु ॼाणे थो जहान। पढ़े ॿार ॿुढो जवान कई लीला, पढ़े ॿार ॿुढो जवान विस सारी जंहिं तारी थी। जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उचारी थी, महिमा संत ने उचारी थी। भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान। आस सब पूरन बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सत्संगाती मान पत्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्म जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान विष्णु महात्मा नारद मुनिअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल जे 10 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधिया। मेधावी ऋषिअ जे कन्या खे दुर्वासा ऋषीश्वर आख़िर धीरज ॾियण जे लाइ आयो, उनखे वरदान घुरण जे लाइ चयो और उनजे दुख निवृत्तीअ जे लाइ पुरुषोत्तम महात्म उनखे वर्णन ते ॿुधायो पिए भई हिन जो पालन कर। पर उन अणॼाणाईअ में और होॾ में पुरुषोत्तम महीने जो महात्म न सुञातो। अचणु लॻी मां त मां पंहिंजे प्रीतम पंहिंजे भोलानाथ खे मनाईंदसि। दुर्वासा ऋषीश्वर तो नाराज़ थी करके हलियो। हाणे जीअं वणे तीअं कर। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। भगवान शंकर जो मेधावी ब्राह्मण जे कन्या खे वरदान ॾियणु 11 अध्याय जो प्रसंग हींअर प्रेम सां वेही करके श्रवण कयो। कई कठोर तपस्या वरिह 9000 राज़ी थियो कन्या मथा शंकर भोले भंडार। बोलो श्री शंकर भगवान। चयो भोले धन तूं आई कन्या थो तुंहिंजी सदा मां ॻाल्हि मञा। घुर जेकी तुंहिंजे दिल में आ कर की न हिजाब जो मन में आ। चयो कन्या अंतर्यामी तूं चयो आहीं तेरे लोकीअ जो स्वामी तूं। सब हाल वारो शन तुंहिंजे अॻियां सब हाल वारो शन। मां कहिड़ा तुंहिंजा थोरा मञा। कर कृपा मूंखे ॾिनो दर्शन कर कृपा।
कयो शीतल सब मुंहिंजो तन मन, अज भागन भेरो खाधो आ, मूं घर में दर्शन पातो आ, मूं घर में दर्शन पातो आ, अची प्रेम में ब्राह्मणिय आंदो अखियुनि में नीर, हथ जोड़े कई प्रार्थना मन में आणे धीर, मन में। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको दुर्वासा ऋखीश्वर तो चई करे के हलियो वियो और उन मेधावी ऋषिय जे कन्या खे भगवान भोलेनाथ सां स्नेह हुयो, उन जी पूॼा कंदी हुई, छोकी उनखे देवन जो देव करे चयो वियो आहे। ॿिया देव आहिनि पर भोलानाथ महादेव करे चयो वियो आहे। बोलो श्री महादेव भगवान। महाशब्द उन्हीअ सां जोड़ियो वेंदो आहे जंहिंजे लाइ उनखे उन समाज में सभ खां वधीक चयो वञे, वधीक मञियो वञे। जीअं भाई हिकिड़ो थींदो आहे राजा, ॿियो चइबो आहे हे त महाराजा अथई, माना सभिनी राजाउनि जे मथां उन्हनि खां श्रेष्ठ के ऋषि थींदा आहिनि, तो कंहिंखे कंहिंखे वरी महाऋषि करे चवंदा आहिनि। बोलो श्री संत देव भगवान। तहिड़ी तरह देवन में भी महादेव मात्र हिकिड़ो ई आहे, भगवान शंकर। कन्या जो विश्वास हुयो, 9,000 वर्ष कन्या भगवान शंकर जी तपस्या कई, भगवान शंकर प्रसन्न थी वियो, कन्या खे अची करके दर्शन ॾिनो, चयो वाह वाह बचड़ी तूं ॾाढो धन्य आहे जो तूं अहिड़ी घोर तपस्या कई आहे, मां तुंहिंजी सभु ॻाल्हि मञींदुसि, जेको तोखे दिलि में हुजे, जेकी घुरणो हुजे सो तूं हिजाब लाहे करके और मूंखां घुरी वठ। कन्या मेधावी ऋषिअ जी ॾाढो प्रसन्न थी, हथ जोड़े करके प्रार्थना करण लगी, प्रभु तव्हां मूंखे दर्शन ॾिनो आहे उनखां वधीक मूंखे ॿियो छा खपे। और जेकॾहिं तव्हीं चओ था पिया घुरण जे लाइ, तो हे प्रभु तव्हीं तो त्रिलोकीनाथ आहियो, अंतर्यामी आहियो, सभु ॼाणो था पिया, तव्हांजे अॻियां हर कंहिं जीव जो हाल रोशन आहे, तव्हांखे मां कहिड़ी ॻाल्हि करे ॿुधायां, तव्हांजा मां थोरा कीअं लाहींदसि जो घर वेठे अची करके मुंहिंजे मथां कृपा करे मूंखे दर्शन ॾिनो अथव। तव्हांजे दर्शन करण सां ई मुंहिंजो तन मन शीतल थी वियो। बोलो शंकर भगवान। अॼु तो ॼण मां ईअं थी सम्झा मुंहिंजा भाग खुलिया जो तव्हांजा चरण मुंहिंजे घर में पिया आहिनि। ब्राह्मणीअ जे मन में भगवान जे दर्शन करण सां प्रेम उमंग अञा वधी वियो, अखियुनि में आंसू वही आया, प्रेम जा आंसू। हरे राम। आंखों में अश्रु बहा और होठों पर अधरों पर मुस्कान हुजे, अधरों पर मुस्कान रहे, या प्रेम जी निशानी आहे। भाई माण्हू रोए भी पर चपन सां खिले भी। दुख में कष्ट में माण्हू रुगो रोवंदो, खिलंदो न। हरे राम। पर जेकॾहिं खिलण सां गॾु रोए या रोअण सां गॾु खिले, माना उहे प्रेम जा आंसू अची वेंदा आहिनि। और अहिड़ो प्रेम भगवान जे दर्शन सां भक्तनि खे सदाईं पियो मिलंदो रहंदो आहे। ब्राह्मणीअ खे भी अखियुनि में आंसू अची विया, हथ जोड़े प्रार्थना करण लगी और मन में धीरज धारियो। चयो कन्या मुंहिंजा साईं ॿुधो, कर दर्शन ॼण मूं पार सुलंदो, मुंहिंजे मन जी हीअ अभिलाषा, मिले प्राणपति हीअ आशा। हुजे सुहिणो सुंदरवान पति, हुजे ज्ञान संदो गुणवान पति,
हो जे सूरवीर बलवान पति, हो जे मुंहिंजो जोधो जवान पति। इन रीत घुरियो हो 5 दफ़ा, कयो ख्याल की न हो असुल सफ़ा। इन रीत घुरियो हो 5 दफ़ा, इन रीत घुरियो हो, कयो ख्याल की न हो असुल सफ़ा। मां छा थी चवां सभु भुलिजी वियो, ॼण ध्यान समूरो रुलिजी वियो, ॼण ध्यान समूरो रुलिजी वियो। चयो शिव जी उद ब्राह्मणी, थियनि तुंहिंजा 5 पति। वचन ॿुधी मूं मस्त जा, थियो न अधीर सती, थियो न अधीर। हरे राम। ख़ुश प्रसन्न थी करके हथ जोड़े भगवान खे चवण लगी त हे प्रभु, तव्हां कुछ घुरण जे लाइ चओ था पिया, मूंखे तो सभु कुछ मिली वियो आहे, पर हाणे तव्हांजी आज्ञा आहे तो ॿुधो, मां तो तव्हांजे दर्शन करण सां ॼण तूं पारस मणि प्राप्त कई आहे। हाणे मुंहिंजी मन जी अभिलाषा ॿुधो कहिड़ी आहे। हे प्रभु, मूंखे पतीअ प्राप्तिअ जी आशा आहे, प्राणपति हुजे, सुहिणो सुंदरवान पति हुजे, जंहिंमें ज्ञान भी हुजे, गुणवान हुजे, और को सूरवीर बलवान भी हुजे अहिड़ो, और मुंहिंजो पति जेको थिए सो जोधो जवान हुजे। चारे राम। अहिड़ी रीति श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को 5 दफ़ा 5 गुणनि वारो पति उन कन्या घुरियो, ख्याल लही वियो। ख़ुशीअ में माण्हूअ जो ध्यानु जेको आहे सो ॻाल्हाइण में न हूंदो आहे। ख़ुशीअ में माण्हू वेंदो आहे ॻाल्हाईंदो, उमंग हूंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे छा थो ॻाल्हायां पियो। चारे राम। हिन ब्राह्मणीअ सां बि अहिड़ो ई हाल थियो, जो वरदान तो घुरियो भगवान खां, पर पति 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 5 दफ़ा, प्राणपति हुजे, सुंदर सुहिणो पति हुजे, ज्ञान और गुण वारो पति हुजे, ज्ञानी और गुण वारो हुजे, सूरवीर बलवान पति हुजे, मुंहिंजो जोधो जवान पति हुजे। 5 दफ़ा पतिअ जो शब्द उच्चारण कयो, ख़्याल ई कोन थियो। ख़ुशीअ में जो हुई भई भगवान जो दर्शन थी वियो आहे, ॿियो छा खपे। मां छा थी घुरां पई, छा थी चवां पई, ध्यानु तो हुनजो हुयो ई कोन। भगवान शंकर भी अलमस्त योगी, योगिन जो योगी राज आहे, जो कि जल्द प्रसन्न भी थियण वारो आहे, पंहिंजनि भक्तनि खे सदाईं सुख ॾियण वारो। अहिड़े भगवान शंकर चयो त हे ब्राह्मणी, तो 5 दफ़ा पति पति करे घुरियो आहे, तंहिं करके मां तोखे वरदान थो ॾियां, तथास्तु तुंहिंजा 5 पति थींदा। हे मुंहिंजा पक्का वचन अथई, मां तो उघड़दानी आहियां, जेको चवां उहो सच थी वेंदो आहे, पर तूं सती थींदीअ, पतिव्रता थींदीअ। 5 पति हूंदे बि तोखे सतीअ जे कतार में गिड़ियो वेंदो, तंहिं करके तूं धीरज धर, अधीर न थिजांइ। चारे राम। तो 5 भेरा चई पति घुरियो, तो पाण उन्हनि खे आहे वरियो, चयो कन्या नाथ अनर्थ थियो, मुंहिंजो कयो कमायो वैरथ वियो। छा चवंदा सभई लोक मूंखे, नाहे ख़बर दुनिया जी का तोखे। चयो शंकर तूं दिलगीर न थी, एॾो मन पंहिंजे में अधीर न थी, ॿुध तोखे मां सम्झायां थो, इहो राज़ समूरो ॿुधायां थो। कहिड़े कारण वरतो पातो आहे, कि न पंहिंजो कर्म तो सुञातो आहे, कि न पंहिंजो कर्म तो।
तो दुर्वासा जो अपमान कयो तो मन की न वचन सन्मान कयो मन की न वचन ब्यो निंदा कई पुरुषोत्तम जी सुख धाम सभिनी खा उत्तम जी जो मञे न आज्ञा वॾड़नि जी जो मञे न आज्ञा गुर माता पिता ऐं ॿुढड़नि जी गुर माता पिता ऐं उहो खता अवसई खाए थो ऐं पंहिंजो पाण लॼाए थो ऐं पंहिंजो पाण लॼाए थो वरी कॾहिं भुलिजी करे कंहिंखे कीन ॾुखाए इहे चई अलोप थी शिव पातो पंहिंजे जाइ शिव पातो थियो पूरो यारों अध्याय चवे तो पदम पुराण कंदो उदासी बाज शल आहे निमाण निमाण बोलो श्री कृष्ण देव हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ब्राह्मणी भगवान जा ये वचन ॿुधी करके वाइड़ी थी वई। अरे हे प्रभु तो त अनर्थ करे छॾियो मुंहिंजो कयो कमायल हेॾो तुंहिंजी पर तपस्या कई प्रार्थना कई उस्तति कई हे छा करे छॾियो मुंहिंजो सभु कयो कमायो व्यर्थ हलियो वियो। लोक छा चवंदा संसार में वरदान तो ॾिनो मुंहिंजी अभिलाषा तो पूरण कई पंजपति मां ईअं थोरी चयो त भई मूंखे पंजपति खपनि मां तो उन्हनि जो गुण पे ॿुधायो भई इहे सभु गुण उन हिकिड़े मुंहिंजे पतीअ थियण वारे में हुजनि। तोखे कहिड़ी ख़बर तूं त मसाणनि में रहण वारो पहाड़नि में दुनिया में अची रहो संसार में त ख़बर पवई भई दुनिया वारनि जो व्यवहार कहिड़ो आहे। चारे राम वञी लिकी वञी पहाड़नि ते तो वेही रहे पियो अकेलो वेठो तो भॼन करे चइनि माण्हुनि जे विच में वेह त ॿुॾ कीअं तुंहिंजी बि निंदा शुरू थी वञे पई। बोलो शंकर भॻवान अकेलो वेठो आहीं तो सभु तुंहिंजो सॼा संसार सॼो तोखे मञे थो पियो पूॼे थो पियो उते वेठे वेठे पियो तो संसारी लोकनि जा कार्य करे पियो। तोखे कहिड़ी ख़बर संसारी लोकनि जी हे मूंसां तो अनर्थ करे छॾियो। भॻवानु शंकर चवणु लॻो पुट दिलगीर न थी हे कन्या एॾो अधीर न थी तूं सतियुनि जे लिस्ट में ईंदी आहे सतियुनि जे कतार में पतविरता चवाईंदी आहे। इहो राज मां तोखे ॿुधायां थो पियो जो कहिड़े कारण इहो अनर्थ थियो आहे तोसां। चारे राम तो पंहिंजो कर्म कोन थी सुञाणे तो वटि दुर्वासा रखीश्वर आयो न उन जी आज्ञा तो न मञी अपमान कयो उन जो जेको माता पिता गुरनि जी वॾड़नि जी आज्ञा नथो मञे उन्हनि जो को न को कर्म जो फल उनखे मिले थो पियो। वरी पुरुषोत्तम महीने जी तूं निंदा कई अहिड़ो सुखधाम पुरुषोत्तम उत्तम जंहिंखे भॻवानु पाण पंहिंजो नालो ॾिनो आहे तंहिं करे के आज्ञा न मञणु और पुरुषोत्तम जी निंदा करणु उन्हनि जो ई फल अथई जो तोखां अहिड़ा वचन निकिरी विया। पर हाणे तूं दिलगीर न थी मां तुंहिंजे मथां परसन आहियां तुंहिंजो जीवन सुखमय बणजंदो और तूं पाण अधीर न थी। वरी कॾहिं बि अहिड़ी भुलिजी करके गलती न कजांइ। भगवान ये चई करके उनखे सम्झाए और उतां आलोप थी करके कैलाश पर्वत ते हलियो वियो। हिते हिन कथा सां गॾु ई 11हों अध्याय समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। 12हें अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। मेधावी ब्राह्मण जे कन्या जो द्रौपदी जे रूप में जन्म वठी पंजपति पांडवनि जे रूप में पाइणु सो कथा जो प्रसंग सुभाणे वर्णन थींदो। अॼु इन पुरुषोत्तम महीने जी परम पावन आहे एकादशी पद्मिनी
या कमला एकादशी करे जंहिंखे चइबो आहे। बोलो श्री एकादशी महात्म। तो जो नियम आहे हींअर उन एकादशी जो महात्म तव्हांखे वर्णन था करे ॿुधायूं। ओम जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता, जेको तंहिंजो विर्त रखे थो फल उन सब पाता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए प्रसन्न थे दाता। तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। परोपकारी सदा प्यारी गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाथा। जय जय तुंहिंजी ओट वतिया मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिनी में, तू आविर दाता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो वञे रंग राता। दास उदासी शरण में आयो, सफल कजय आता। जय ग्यारस माता, एको तुंहिंजो विर्त रखे थो फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री एकादशी महात्म की। सासंग थी अॼु परम पावन एकादशी जो योग आहे, जंहिंजो नालो आहे पद्मनी एकादशी, जंहिंखे कमला जे नाले सां बि सॼो वेंदो आहे, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे और भगवान श्री कृष्ण सदभामा खे वर्णन करे रहिया आहिनि। हीअ हिन पुरुषोत्तम महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी आहे। महीने में 2 पक्ष थींदा आहिनि, हिकिड़ो शुक्ल पक्ष जंहिंखे साहियूं रातियूं करे चइबियूं आहिनि। चंड जूं कलाऊं ॾींहों पोइ ॾींहुं वधंदियूं वेंदियूं आहिनि, रोशनी वधंदी वेंदी आहे राति जो, तंहिं करके साहियूं रातियूं चयो वेंदो आहे। ॿियो पक्ष ईंदो आहे पूर्णिमा खां पोइ, जंहिंखे कृष्ण पक्ष करे चयो वेंदो आहे या ऊंदाहियूं रातियूं करे चइबियूं आहिनि, जो कि पूर्णिमा ॾींहुं पूर्ण चंड उभरंदो आहे सॼो, और उन खां पोइ हिक मखारी चंड जूं कलाऊं वेंदियूं आहिनि, घटिजंदियूं और रोशनी घटिजंदी वेंदी आहे, तंहिं करके ऊंदाहियूं रातियूं करे चयो वेंदो आहे, वेंदे उमास ताईं। उमास ॾींहुं चंड उभरंदो ई कोन आहे। तो इहो वेदनि शास्त्रनि जो नियम आहे कि शुक्ल पक्ष जी एकादशी, जंहिंजो महात्म श्री सूजी महाराज सोनकन खे हिन रीति वर्णन करे रहिया आहिनि। चारे राम। नमस्कार सब देवन खे करिया उन्हनि जो ध्यान, बाज करे संगत मथा ॾींदा नाम जो दान। पुरुषोत्तम जो शुक्ल पक्ष महीनो थी मशहूर, विर्त एकादशी पद्मणी आहे ज़ाहिरा ज़हूर। विर्त एकादशी पद्मणी आहे ज़ाहिरा ज़हूर। हरे राम।
चओ सूत ॿधो सोनक प्यारा, ही विर्त कटे दुख थो सारा। जेको शौक़ रखी तो विर्त करे, तंहिंखां पाप वञनि 100 कोह परे। अथी मनुष्य जन्म जो लाभ इहो, पंहिंजे मन में धारे ध्यान वियो। ओए हिक चित थी वीचार कयो, छॾे मोह दुनिया खां धार थियो। छा लाइ हिते आया आहियूं, छा करणु खपे, छा था चाहियूं। कहिड़ो लोक तव्हांजो असली आहे, ही लोक सभिनी जो नकली आहे। हिन तन जो फल न विषय आहे, सुख थोरो ॿियो सभु दुख आहे। मन जीव जो आहे ॾाढो चंचल, ॾींहुं राति करे थो पियो हलचल। जंहिं मन खे मारे जीतियो आहे, उन जग सारो ॼण वस कयो आहे। सुख सैंजा सभई सो पाए, ऐं चित चरणनि में थो लाए। हे विर्त रखियो द्रोपदा अथी, जंहिं पातो सुख संपदा अथी। ॿियो विर्त ध्रुव पहलाज कयो, दुख दूर ग़रीब निवाज कयो। हे विर्त वॾो सुखकारी आहे, जंहिंजी महिमा सभ खां न्यारी आहे। थो दुखड़ा सभई दूर करे, ऐं कष्ट कुलई काफूर करे। रखी विर्त पातो सुख रावण हो, जो वेद विद्या जो परायण हो। थियो बंदी सहस्त्रार्जुन वटि हो, थियो बंदी सहस्त्रार्जुन वटि हो। जो बल में पाण पंहिंजो मट हो। हिक ॾींहुं अगस्त मुनि आयो, हथ जोड़े रावण बानायो। हे मुनि मुंहिंजो उद्धार कयो, इन बंद खां मूंखे धार कयो। ॿुधी वचन मुनीअ चयो रावण खे, ॿुधी वचन मुनीअ, ॿुधी वचन मुनीअ चयो रावण ॿुध। अथी विर्त पदमणि सभ खां शुद्ध, ओ जल्द अचे विर्त थो हाणे, ओ जल्द अचे विर्त थो। जंहिंजी महिमा थो विरलो ॼाणे, जंहिंजी ईंदो 3 सालनि खां पोइ अथी। इहा ॻाल्हि पदम पुराण कथी, इहा ॻाल्हि पदम पुराण। रख विर्त रिझाए शिव शंकर, दुख दूर थिए तुंहिंजो भयंकर, दुख दूर थिए तुंहिंजो भयंकर। ॿुधी वचन ऋषिअ जा सत्य सभु कयो, वचन ऋषिअ जा। पोइ रावण सभु नितनेम कयो, पोइ रावण सभु रखी विर्त पदमणि पास कयो। रखी विर्त पदमणि पंहिंजो बंधन तोड़े खलास कयो, पंहिंजो बंधन तोड़े खलास कयो। परी सोनकन सूत खां पुछो हिकिड़ो सवाल, पुण्य कहिड़ो सहस्त्रार्जुन कयो, जो पातो भल हो विशाल, जो पातो। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, ॿुधो ही विर्त पद्मणी एकादशी जो सभु दुख दर्द दूर करण वारो आहे। जेको शौक़ु रखी प्रेम श्रद्धा सां हिन विर्त जो पालन थो करे, उन जा सभु पाप दूर था थी वञनि। हीउ मनुष्य जनम तमामु दुर्लभ देह आहे, जंहिंमें केतिरा ई नियम परमात्मा मनुष्यनि जे लाइ बणाइनि त उन्हनि जो पालन कंदे पंहिंजो जीवन सुखमय बणायो।
वीचार करे ॾिसो, चित लॻाए करके ध्यानु धारियो, मोह ममत्व खे छॾे करके और हिन माया खां दूर थी करके इहो वीचार कयो त भई छा खणी आया आहियूं, छा खणी वेंदासीं, सभु हिते जो हिते तो रहणो आहे। कहिड़ो लोक आहे असांजो असली? ही तो मृत्यु लोक आहे जंहिंमें कोई बि स्थिर नथो रही सघे पियो। पंहिंजो लोक त उहो परमात्मा जो धाम आहे। ओॾांहुं हलण जी जेको कर्म करे थो पियो उनजो जीवन ई सफलो थो बणिजे पियो। हरे राम। ॿुधो, हिन विर्त खे कंहिं कंहिं रखी करके फल पातो आहे। हिकिड़ो तो द्रौपदा हिन विर्त जो पालन कयो, ॿियो ध्रुव भक्त प्रहलाद, अहिड़ी तरह केतिरनि ई भक्तनि इहो विर्त रखी करके पंहिंजो दुख दूर कयो आहे। छो जो हीउ विर्त जेको आहे सो सुखकारी आहे, जंहिंजी महिमा तमामु भारी आहे। कहिड़ा बि दुख कष्ट हुजनि सभु हिन जे विर्त पालन करण सां भुल ई काफ़ूर था थी वञनि पिया। इन खां सवाइ महाबली रावण बि हिन जो विर्त रखी करके पंहिंजो दुख दूर कयो हुयो। जो हिकिड़े दफ़े सहस्त्रार्जुन वटि बंदी थी वियो। रावण जेको अहंकारी और बलशाली चयो वियो आहे, उनखे शौक़ु हूंदो भई मूंसां कोई विड़े। हरे राम। मां सभिनी खे जीतिया, ॿियनि सभिनी खे तो जीती आयो, हिकिड़े दफ़े सहस्त्रार्जुन सां वञी करके विड़ियो। पाण चवंदा आहिनि न, नैले पे दैला कोई न कोई ज़रूरु हूंदो आहे, शेर मां सवा शेर। हरे राम। कोई तो अहिड़ो हूंदो न भई रावण खे बि जीते सघे। सहस्त्रार्जुन चए पियो भाई मूंखे नियम पूरो करण ॾे, पोइ विड़ाईंदो तोसां। प्रातःकाल नदीअ जे किनारे ते पंहिंजो नियम पोइ पूरो करे, संध्या सिमरण पियो करे प्रातःकाल जी, पर रावण खे हथ में खारस हुई, हठीलो बि हुयो, न हाणे विड़। सहस्त्रार्जुन चयो नथो वञे त मुंडीअ खां पकड़े करे जेके 1000 ॿाहूं हुयूं पंहिंजे कश में बगल में खणी करके दॿाए विहारे छॾियो। नथो वञे त ॿुध ॾिस, ॻाल्हि वई विसरी पंहिंजो नियम पूरो करके राजधानीअ में हलियो आयो। 6 महीना गुज़री विया। महात्मा अगस्त मुनि उतां लांघाऊ थियो। रावण खे ॾिठई, अरे ही तो ॿधो पियो आहे हिते बंदी, हाल त कर रावण, कहिड़ो तुंहिंजो हाल थियो आहे? महाराज हाणे वाह ॿुधायो कीअं मां हितां छुटां। हरे राम। महात्मा अगस्त मुनिअ ही पुरुषोत्तम महीने जे पद्मणी विर्त जो उनखे नियम ॿुधायो भई इहो उपाउ अथई, इन जो विर्त रख त तुंहिंजो हितां छुटकारो थिए। रावण बराबरि उहो विर्त जॾहिं आयो रखियो, जो कि 3 सालनि खां पोइ ईंदो आहे। उन वक़्तु उन समय में इहो योग हुयो, जो उनखे उहो योग हथ अची वियो और उन विर्त रखण सां उन फल पातो। वेही करके विर्त खे मनायो, नितनेम पूरो कयो पद्मणीअ जे 11 जो। तो सहस्रबाहु अर्जुन खे कुदरत सां यादि अची वियो त भई त रावण ॿधो पिया मां वटि कश में, भला 1000 ॿाहूं हुयूं उनखे, ऐं कहिड़े बगल में ॿधो पिया ख़बर ई कोन हुई। जॾहिं यादि आयो त उनखे छॾियो, आज़ादु कयो, रावण वठी करके उतां भॻो। 6 महीना जो हुते बंदि पियो हुयो, हाणे बीहंदो कीअं? हरे राम। श्री सोनेकादिक ऋखीश्वर चवणु लॻा त हे सूत जी महाराज, रावण जो कि सभ खां बलवान चयो वियो, जंहिंजे मारण जे लाइ भॻवान खे राम अवतार में अचिणो पियो। सहस्रबाहु अहिड़ो कहिड़ो पुण्य कर्म कयो जो रावण खां बि वधीक बलशाली हुयो। हरे राम। ॿुधी वचन सूत चयो ॿुधायां थो, हीअ कथा खोले सम्झायां थो। हुई दया उन्हीअ ते देवन जी, ॿियो ऋषि मुनि सभु संतन जी। हुयो कार्त्य वीर नालो पिता संदो, जेको रोज़ सदा हुयो दान कंदो। ॿिया विर्त नेम बि करे सदा, पाल प्रजा खे सुख ॾे उमदा। हुई की न कमी का राजा खे, अहिड़े दानी धर्म निवाजा खे। रुगो चिंता हिकिड़ी हूंदी हुई, सदा नार ईअं ई चवंदी हुई। पुट बिना नथो ही महल वणे, केरु राज संदो ही ॿार खणे। मिले पाणी की नथो पितरनि खे, केरु पिंड दान ॾे वॾड़नि खे। ॿुधी वचन राजा दिलगीर थियो, कुझु मन पंहिंजे में अधीर थियो। पोइ सेग इहो वीचार कयो, वञी बन में तप लाइ तयारु थियो।
चयो धणीअ मां चयो चयो धणीअ मां बि गॾु हलंदसि, दुख सुख में तो सां गॾु पलंदसि। चारे राम। चयो राणीअ मां बि गॾु हलंदसि, दुख सुख में तो सां गॾु पलंदसि। ॿई तयारु थी आया हंधि उते, गंध मादन पर्वत हुयो जिते। कई घोर तपस्या बन में अची, कई घोर श्री विष्णुअ जी कई भगति सची। ॾिसी अहिड़ी तपस्या प्रसन्न थियो, श्री विष्णुअ पाण खे प्रगट कयो। पाए दर्शन ॿई निहाल थिया पाए, ॼण माला माल कंगाल थिया ॼण। हथ जोड़े उस्तत ॾाढी कई, चरणन ते किरी पिया ॼणा ॿई, चरणन ते किरी पिया। चयो विष्णुअ थो वरदान ॾिया, चयो विष्णुअ मन घुरियो थो सभु दान ॾिया। अॼु विरत पदमणि आहे मान, जेको ॼाणे हर को संत सुजान। इहो विरत मूंखे ॾाढो प्यारो आहे, इहो विरत मूंखे ॾाढो, ॼण मुंहिंजे अखियुनि जो तारो आहे। रख तूं बि मन में धारे ध्यान, रख तूं बि मन में। जे चाहे पाइण पुट परदान, जे चाहे पाइण पुट, जे चाहे पाइण पुट परदान। बुद्धि वचन भगवान जा, रखियो बुनी हो विरत। वीर शास्त्रा अर्जुन जहिड़ो, पातो पुट हो तुरत। इत पूरो मातम थियो, ग्यारस जो गमटार। रखे उदासी विरत जो, पाए फल नर नार बोलो शेरी। हरे राम। श्री सूतजी महाराज सोनकादिक ऋषीश्वरनि खे ॿुधाइण लॻा उहो रहस्य राज भरी कथा। सहस भाऊ अर्जुन कीअं एॾो बल वारो थियो आहे, जंहिं रावण खे खणी पंहिंजे कुख में लिकाए रखियो। उन जे मथां देवनि जी, ऋषि मुनियनि जी, संतनि जी आशीर्वाद हुई। जो हुन जो पिता हुयो कार्त्यवीर्य, तमामी धर्मात्मा, रोज़ सदा दान पुण्य कंदो हुयो राजा। ॿिया विर्त नेम हवन यज्ञ सभु सत्कर्म कंदो हुयो, प्रजा खे पंहिंजे औलाद जे समान पालन कंदो हुयो। राजा वटि ॿी काई कमी तो हुई कोन। अहिड़ो दानी धर्मात्मा निवाजवंद, मन शांति रहंदो हुयो। हुनजो रुगो हिकिड़ी चिंता हूंदी हुई, जो सदाईं पई हुनजी स्त्री राणी चवंदी हुई त हे नाथ, पुट बिना ही महल बि नथो वणे पियो। चारे राम। केरु राज जो ॿार संभालींदो, केरु पितरनि खे पाणी ॾींदो, केरु पिंड दान कंदो वॾड़नि जा। बिना पुट जे तो जीवन ॼण अधूरो थो लॻे पियो।
अंगण तॾहिं तो सूंहे पियो घर जो जॾहिं का संतान हुजे पुट हुजे चवरे राम। पितरनि खे केरु पाणी ॾींदो। राजा राणीअ जा वचन ॿुधी करके सदाईं पियो दिलगीर थींदो हुयो। कुझु मन में अधीर बि थी वेंदो हुयो भई हाणे मुंहिंजो वस्तो हले कोन थो पियो या त कुदरत आहे। पोइ हिकु वीचार आयो त वञी करके मां जेकर वन में तप कयां पुत्र संतान जे लाइ। राणीअ राजा जो इहो वीचार ॾिसी करके और पाण बि उन सां गॾु हलण जे लाइ तयारु थी त भई जाते तव्हां उते मां सभु दुख सुख गॾु सहंदासीं। ॿई ॼणा तयारु थी विया। गंधमादन नाले पर्वत हुयो उते अची करके भगवान विष्णुअ जी घोर तपस्या कई, भक्ति कई। भगवान उन्हनि जी अहिड़ी भक्ति ॾिसी करके तपस्या ते प्रसन्न थियो। अची करके उन्हनि खे दर्शन ॾिनो। बोलो श्री विष्णु भगवान। ॿई ॼणा राजा और राणी भगवान जो दर्शन पाए करके ॼण तो मालामाल थी विया। जेकॾहिं कंगाल खे कुझु धन प्राप्त थी वञे त जीअं उहो ख़ुशि थी वेंदो आहे न, तीअं राजा राणीअ खे बि भगवान जो दर्शन जो मिलियो तो ॾाढो गदगद थियण लॻा, प्रसन्न थी विया। हथ जोड़े स्तुति करण लॻा, चरणनि ते किरी पिया, प्रभु तव्हीं अंतर्यामी आहियो, जीअं वणेव असांजो बेड़ो पार कयो, उद्धार कयो। भगवान विष्णु उन्हनि खे प्रसन्न थी करके वरदान ॾियणु लॻो। मां तव्हांखे मन घुरियो वरदान थो ॾियां पियो, पर उन जे लाइ हिकिड़ो तव्हीं विर्त कयो, कर्म कयो, जंहिंसां तव्हांखे बराबरि पुत्र संतान पैदा थींदी और तमामु बलवान प्रधान पुत्र थींदो तव्हांजो। कहिड़ो विर्त आहे उहो? पुरुषोत्तम महीने जे इन शुक्ल पक्ष जी एकादशीअ जो, जंहिंजो नालो आहे पद्मणी एकादशी, जाकी हींअर जल्द अचण वारी अथव। बोलो श्री एकादशी महात्म। इन महात्म खे हर को संत भक्त सुजान ॼाणे थो पियो। मूंखे इहो विर्त ॾाढो प्यारो आहे, ॼण त मुंहिंजे अखियुनि जो तारो आहे एकादशी विर्त। तूं बि वञी करके ध्यानु धारे करके और इहो विर्त जो पालन कर, जंहिंसां तोखे मन घुरियो पुत्र पैदा थींदो। बोलो श्री विष्णु भगवान। भगवान विष्णु जा अहिड़ा वचन ॿुधी करके मोकिलाए आशीर्वाद वठी करके ॿई राजा राणी वापसि पंहिंजे राज में आया। जॾहिं ही विर्त जो योग बणियो, बराबरि प्रेम श्रद्धा सां ही पद्मणी एकादशी जो विर्त पालन कयो और उन जे विर्त जे प्रभाव सां कीर्तवीर्य खे, राजा और राणीअ खे पुत्र संतान थी, जंहिंजो नालो रखियऊं सहस्त्रार्जुन। और अहिड़ो भगवान जे आशीर्वाद सां वरदान सां उहो अहिड़ो बलवान थियो, रावण जहिड़े खे बि निवाए करके और उन जे मथां बि जीत पाती। इहो सभु फल हुयो हिन एकादशीअ जो। तो जेको बि विर्त रखे थो पियो उन जा सभु बेड़ा पार था थियनि पिया और मन घुरियो वरदान उनखे प्राप्त थिए थो, मन इच्छा उनजी पूर्ण थी थिए पई। हिन कथा सां गॾु ही पद्मणी एकादशीअ जो विर्त जो महात्म पूरो थियो। बोलो श्री विर्त एकादशी महात्म। ॿी एकादशी आहे हिन पुरुषोत्तम महीने जे कृष्ण पक्ष जी, जंहिंजो नालो आहे परमा एकादशी। उनजो कहिड़ो महात्म आहे सो तव्हांखे उन्हीअ तिथीअ ॾींहुं वर्णन करे ॿुधाइबो। एकादशीअ जो नियम आहे हिन दरबार साहिब जो 6 खां 7 बजे ताईं शाम जो पाशिक नियम, यानी हिन पक्ष जो हर एकादशीअ ॾींहुं 1 कलाक जे लाइ अखंड राम नाम धुनी महामंत्र जो जाप, 5 मिंटनि जे लाइ उहो जाप बि चवायो और प्रेम सां प्रसाद बि वठो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। हरे राम 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 हरे हरे। माइक दिस। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे राम
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे। अरे बिहार से आए हो, बरसात बिहार से आ, देखो मिलाई बिहार से आ भाई। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम, हरे कृष्ण 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 हरे हरे,
राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। बोलो श्री राम कृष्ण भगवान की। बोलो श्री एकादशी महात्म की। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकार्क्ष्य सर्वमंगलाय तनूहरि। बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया लाल कयो।